ओम शांति। अज अज जी मूल्य 30/2023 अज मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार हाणे तव्हां ॾाढे वॾे स्टीमर में वेठा आहियो। तव्हां खारी चैनल खे पार करे खीर सागर में वञो था। तव्हांजो लंगर उठी चुकियो आहे। प्रश्न ॿारनि खे विशेष थकावट कंहिं ॻाल्हि में ईंदी आहे? थकावट अचण जो मुख्य कारण छा आहे? उत्तर आहे ॿार हलंदे हलंदे यादि जी यात्रा में ही थकी वेंदा आहिनि। हिन में थकावट अचण जो मुख्य कारण आहे संग दोष। संग अहिड़ो मिली वेंदो आहे जो बाप जो हथ छॾे ॾींदा आहिनि। चइबो आहे न, संग तारे कुसंग बोरे। संग में अची करे स्टीमर सां पांव हेठि उतारियो त माया कचो खाई वठिजे। हिन करे बाबा ॿारनि खे सावधान कंदा आहिनि, ॿार समृत बाप जो हथ कॾहिं बि न छॾिजो। समृत बाप जो हथ कॾहिं बि न छॾिजो, कॾहिं बि स्टीमर सां पांव हेठि न कजो। संग दोष में अची करे बाबा खे न भुलिजणो। गीता माता ओ माता। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे चवनि था, ॿार ओम शांति। हिन खे बि महामंत्र चइबो आहे न। आत्मा पंहिंजे स्वधर्म जो मंत्र जपदी आहे। मुंहिंजी आत्मा जो स्वधर्म आहे शांत। मूंखे शांति जे लाइ कोई जंगल आदि में वञण जी दरकार न आहे। मां आत्मा शांत स्वरूप आहियां। इहे मुंहिंजा ऑर्गन्स आहिनि न। आवाज करण न करण इहे त मुंहिंजे हथ में ई आहिनि, परंतु इहे ज्ञान न हुजण जे कारण दर दर भटकदा रहंदा। हिन ते कहानी बि आहे। हिकु रानी जो हार गले में हुयो, लेकिन उहा भुलिजी वई। उन्हनि खे लॻो कि मुंहिंजो हार गुम थी वियो त ॿाहिरि ढूंढे पई। पोइ कोई चई हार त तव्हांजे गले में ई आहे। ये दृष्टांत ॾींदा आहिनि। मनुष्य दर दर भटकदा रहंदा आहिनि। सन्यासी आदि बि चईंदा आहिनि मन जी शांति कीअं थिए, परंतु आत्मा में ही मन बुद्धि हूंदो। आत्मा हिन ऑर्गन्स में अचण सां टॉकी ठहींदी आहे। आत्मा में ही मन बुद्धि हूंदो आहे। आत्मा हिन ऑर्गन्स में अची करे पोइ टॉकी ठहींदी आहे। बाप चईंदा आहिनि त आत्मा पंहिंजे स्वधर्म में रहो। हिन देह जे सभु धर्म भुलिजी वञो। बार बार सम्झाईंदा आहिनि त बि कोई चईंदो आहे असांखे शांति में विहारो, निष्ठा कराए। कॾहिं बि ईअं लॻे कि असांखे शांति खपे त बाबा उत्तर छा ॾिनो अथई, पंहिंजे स्वधर्म में टिकी वञो। पंहिंजे खे आत्मा सम्झो, देह खां न्यारो थी वञो त शांति मिली वेंदी। बाबा खे यादि कयो। इहे बि बाबा चवनि था, इहे ॻाल्हि न सम्झण जे कारण ॿार बार बार चईंदा आहिनि। कोई चईंदो आहे कि असांखे शांति में विहारो, निष्ठा करायो। इहे बि चइण रॉन्ग आहे। हिकु आत्मा ॿिए आत्मा खे चईंदी आहे कि मूंखे शांति में विहारो। अरे छा तव्हांजो स्वधर्म शांत न आहे? तव्हां आप ही न वेही सघंदा आहियो? हलंदे हलंदे त स्वधर्म में छो न टिकंदा आहियो? जेसि ताईं रास्तो ॿुधाइण वारो बाप न मिलियो तेसि ताईं स्वधर्म में कोई टिकी न सघे। उन्हनि सां चई ॾिनो आहे आत्मा सु परमात्मा त स्वधर्म में टिकी न सघंदा आहिनि। हिन अशांत देश में तव्हांजो इहे अंतिम जन्म आहे न। हाणे तव्हांखे हलणो आहे शांति जे देश में। पोइ अचणो आहे सुखधाम में। हिते त घर घर में अशांति आहे। सत्युग में घर घर में रोशनी हूंदी। त हिते अंधियारो आहे। हिते हर ॻाल्हि में ठोकर खाइणी पवंदी आहे। सत्युग में घर घर में रोशनी हूंदी त हिते अंधियारो आहे। हिते हर ॻाल्हि में ठोकर खाइणी पवंदी आहे। घर घर में अंधियारो आहे, इन करे दीप जलाईंदा आहिनि। माण्हू दीपक जो छो जलाईंदा आहिनि? छोजी घर घर में अंधियारो अर्थात खुद खे न ॼाणदा आहिनि।
जेको माण्हू मंदिर जगह ते न असां रोज दीपक हलाईंदा आहियूं। दीपक हलाइण जो मतलब कि पंहिंजी दीपक जगाइण जो मतलब हूंदो आहे कि पंहिंजी आत्मिक जोत जगल हुजे सदा, लेकिन काथे काथे अखंड जोत जलदी आहे तो शिव बाबा जी होती है। पर दीप जलाइण जो मतलब हूंदो आहे पंहिंजी आत्मा जगल हुजे। हिन समय तुंहिंजी आत्मा जी स्मृति न आहे, इन करे घर घर में अंधियारो आहे, इन करे ठोकर खाईंदा रहंदा आहिनि। घर घर में अंधियारो आहे, इन करे दीप जलाईंदा आहिनि। जॾहिं रावण मरदो आहे त दीपमाला मल्हाईंदा आहिनि। हुते त रावण हूंदो न आहे, हुते त रावण हूंदो न आहे, त सदैव दीपमाला ई आहे। हिते रावण राज्य जे कारण 12 मास खां पोइ दीपमाला मल्हाईंदा आहिनि। रावण मरियो, लक्ष्मी नारायण जो कॉरोनेशन थियो। रावण मरियो ऐं लक्ष्मी नारायण जो कॉरोनेशन थींदो, उन्हनि जी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। सत्युग में जॾहिं लक्ष्मी नारायण तख़्त ते वेंदा त कॉरोनेशन मल्हाईंदा आहिनि। जैसे पहिरियों शादी कंदा आहिनि, पोइ रात जो वेंदा आहिनि त हुते बि कॉरोनेशन डे मल्हाईंदा। ये हुतां खां हली आई आहे। तव्हां ॼाणदा आहियो हाणे रावण राज्य पूरो थींदो आहे न, भारत खे वरी खां राज्य भाग्य मिलणो आहे। हाणे कोई राज्य आहे न, बाप सां राज्य मिलणो आहे न। लक्ष्मी नारायण जेका ठहींदा उन्हनि खे राज्य भाग्य कंहिंसां मिलियो आहे? बाप सां मिलियो आहे न। हाणे कोई राज्य त आहे न, बाप सां राज्य मिलणो आहे न। बेहद जे बाप बेहद जी राजधानी जो वरसो था ॾे। कहिड़ी ख़ुशी हुजणी खपे कि असां बेहद जो वरसो था वठूं। एॾी सुख जी दुनिया में वञण जे लाइ तयारी था करूं। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे सदा सुख जो वरसो ॾियण वारो आहे, बाक़ी ॿिया सभी तव्हांखे दुख ॾियण वारा आहिनि। कॾहिं कॾहिं कोई सुख बि ॾींदो त अल्पकाल क्षण भंगुर, उहो सुख आहे कागुष्ट समान। मां तव्हांखे एतिरो सुख ॾींदो आहे जो पोइ कॾहिं तव्हां दुख थींदो ई न तव्हांखे। बाबा असांखे एॾो सुख ॾींदो आहे 21 जन्मनि जे लाइ कि हुन दुनिया में कंहिं प्रकार जो दुख हूंदो ई न। हिन करे हिन देश ऐं सभु संबंधनि खे संबंध रखण वारनि खे भुलिजो। देश ऐं संबंध रखण वारनि खे भुलिजो, अर्थात हुननि सां ममत्व कढो। संबंध निभाइणो आहे लेकिन मोह न हुजणो खपे। सब कुछ बाबा जो समझी करे कार्य लगा। ये देह जी संबंधी तव्हांखे दुख ॾियण वारा आहिनि, इन्हनि खे छॾो, मुंहिंजे हिक खे यादि करो। यादि करणो हूंदो आहे सवेरे अमृत वेले उथी करे। भक्ति मार्ग में बि मनुष्य सवेरे उथंदा आहिनि। कोई कंहिंजी मत ते छा कंदो आहे, कोई छा कंदो आहे। बाप समझाइण सवेरे उथी करे जेतिरो थी सके पंहिंजी की आत्मा समझी मुझ बाप खे यादि करो। ये बाप जो फरमान आहे न। भगत भगवान खे यादि बि कंदा आहिनि ऐं पोइ चई ॾींदा आहिनि सभु भगवान आहे। हाणे उहे सम्झंदा न आहिनि। हिकु ॾींहुं उहे सभु तव्हांजा मित्र ठहींदा। जेका बि हिन समय नथा सम्झनि न, उहे हिकु ॾींहुं असांजा सभु मित्र ठहींदा। चईंदा आहिनि इहा ॻाल्हि त ठीकु आहे, ईश्वर सर्वव्यापी थियण गोया पंहिंजो भारत जो बेड़ो गर्क कर। हाणे बाबा चवनि था कि हिकु ॾींहुं सभु तव्हांजा मित्र चईंदा ऐं बरोबरि तव्हांजी इहा ॻाल्हि मञदा कि ईश्वर खे सर्वव्यापी थियण गोया पंहिंजो भारत जो बेड़ो गर्क करणु। ॿी ॻाल्हि आहे भारत जो स्वराज जो मक्खन दिलाइण वारो बाप ई आहे। उन्हनि जे बदिले पोइ नाम रखी छॾियो अथनि ॿार, अर्थात श्री कृष्ण। जे श्री कृष्ण खे मक्खन मिलंदो आहे, मक्खन दिलाइण वारो भारत के स्वराज जो मक्खन दिलाइण वारो बाबा आहे। भारत खे स्वराज दिलाइण, बाबा चवनि था कि भारत के स्वराज जो मक्खन दिलाइण वारो मां, मुंहिंजे बदिले ॿार जो नाम रखी छॾियो अथनि जे मक्खन खाधो, जंहिंखे मिलियो।
त हीअ बि ॻाल्हि माण्हू मञदा त मनुष्य सम्झदा आहिनि भारत खे मक्खन दिलाइण वारो श्री कृष्ण आहे। बाप जे बदिले ॿार जो नाम रखी छॾियो अथनि, हिन करे अनरथ थी वियो आहे त हिकु सर्वव्यापी ऐं गीता जो भॻवान शिव बाबा आहे। ये ॿ ॻाल्हियूं माण्हू अॻियां हली सम्झदा। हाणे सॼी दुनिया जो भॻवान कोई श्री कृष्ण त न थी सघंदो आहे न। मनुष्य रावण जी मत ते पंहिंजे पाण खे श्रापित कयो अथई। बाप आहे खिवैया, तव्हां सभु आहियो नैया, ॻाईंदा बि आहियूं न, नैया मुंहिंजी पार लॻायो। हाणे तव्हां वेठा आहियो वॾे स्टीमर में, चंद्रकांत वेदांत में स्टीमर जी ॻाल्हि आहे न, उहो बि हाणे जो ई ठहियल आहे। तव्हां स्टीमर में हुन पार वञो था न, विश्व सागर खां अमृत अथवा खीर सागर जी तरफ वञूं था। जीअं लंडन सां खारी चैनल सां जो स्टीमर पार कंदा आहिनि उन्हनि खे इनाम मिलंदा आहिनि। इहा पोइ नर्क खां स्वर्ग वञणो आहे। विषय सागर खारी आहे न, तव्हां वॾे स्टीमर में वेठा आहियो न, तव्हां हली पिया आहियो, लंगर उथी वियो न, असांजी सभु बुद्धि सां हाणे असांजी बुद्धि में सम्झ आहे न, त हाणे असां बाबा जीअं सम्झ ॾे थो हूअं जीवन जीऊं था न, त मतिलबु असां हिन दुनिया खां अॻियां था हलूं, मतिलबु सम्झ जे अनुसार। हाणे असांजी उथणी वेहणी, खाइणी पीअणी ऐं जो बि दुनिया में ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, असां हुन रीति न सोचे, हुन रीति न करे बाबा जी श्रेष्ठ मत जो बाबा स्वर्ग जी स्थापना करण लाइ मत ॾियनि था, हुन मत ते हलूं था न असां। त जीअं असां अॻियां निकिरी विया आहियूं, हिन दुनिया जी सोच खां अॻियां निकिरी विया आहियूं। संकल्प सां ई त नई सृष्टि ठहींदी न। अॼु घर में माण्हू पंहिंजो व्यवहार, पंहिंजी सोच, पंहिंजो संस्कार बदली करे वठे त चईंदा आहिनि हीअ हाणे कुझु अॻियां हली आहिनि, ॿी रीति था हलनि, पहिरियों कुझु ॿियो हुयो, त हाणे असां हुन रीति अॻियां हली आहियूं। तव्हां वॾी स्टीमर में वेठा आहियो, तव्हां हली पिया आहियो न, लंगर उथी वियो आहे, तव्हां वञो था हुन पार। स्टीमर हलंदे हलंदे पोर्ट ईंदो आहे, हुते कोई उतरंदो आहे, कोई चढ़ंदो आहे, कोई खाइण पीअण जे पुठियां रहिजी वेंदो आहे। त हिन ते बि हिकु कहानी ठाही आहे। कृष्ण जो बटुक महाराज लिखी छॾी, कृष्ण खे बटुक महाराज लिखी छॾियो अथनि। उहो स्टीमर जो कैप्टन आहे। पोइ स्टीमर हलंदे हलंदे कई उतरी वेंदा आहिनि त हुते माया अजगर वेठी आहे। मतिलबु ॾिसो, जीअं महारथी खे बि हप करे छॾंदी आहे, पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि, गोया निश्चय बुद्धि न रहे न, पोइ विच सागर में किरी पई। हाणे बि अगरि असां दुनिया में हलंदे हलंदे काथे अटकी पियासीं त जीअं असां स्टीमर तां उतरी करे हुनमें फसी वियासीं, या खाइण पीअण में फसी वियासीं, या धन संपत्ति जे कारण फसी वियासीं, या संबंधनि जे कारण फसी वियासीं, या कहिड़े बि कारण फसी वियासीं, असां बाबा खे भुलिजी छॾियो, बाबा जी श्रीमत खे भुलिजी छॾियो। त जीअं असां स्टीमर हलंदे हलंदे पोर्ट ते ईंदो आहे त उते माण्हू कुझु जीअं हिकु स्टेशन तां ॿिए स्टेशन ते वञण, विच विच में ॿिया स्टेशन अचनि, ऐं असां उतरी करे उते खाइण पीअण लॻी वञूं, ट्रेन निकिरी वञे त ईअं ई आहे। हिते बि अगरि असां रोटी पाणी खाइण पंहिंजो बुद्धि सॼो ॾींहुं बुद्धि मथे लॻी पए, अगरि हिन सृष्टि ते असां कंहिंसां ॻाल्हायूं था, कंहिंसां संबंध था निभायूं, खाऊं पीऊं था, कुझु कमु था करूं, त असांखे सभु कुझु कम काज करे बाबा सां खाई पी सां बाबा खे ॾेई पोइ बाबा सां बुद्धि योग जोड़णो आहे। अगरि असांजो बुद्धि योग ॿिए कंहिं सां जुड़ी वियो, असां बाबा खे भुलिजंदा वेंदासीं त मतिलबु असां हुन पोर्ट ते उतरियासीं ऐं उते ई रहिजी वियासीं। त बाबा चवंदा पोइ
बाबा के महारथी वॾा वॾा महारथी भी कंहिं ॻाल्हि में फसी वेंदा आहिनि, पोइ पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि, गोया निश्चय न रहियो, पोइ विच सागर में किरी पवंदा आहिनि। तव्हां ॾिठो आहे पंछी मरदा आहिनि त पोइ चीटियुनि जो झुंड अची करे उनखे उठाईंदो आहे न। ये 5 विकार रूपी भूत एकदम कच्चो खाई करे हप करे छॾंदा आहिनि। हिन ते वॾी कहानी लिखी आहे, सम्झो कोई स्टीमर ते वेठो आहे, गारंटी भी लिखंदा आहिनि, फोटो भी पंहिंजो भेजे ॾींदा आहिनि, पोइ अगरि कंहिंजे संग में बिगड़ी आहे त पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि, पोइ चित्र हुनजो वापसि भेजे ॾींदा आहिनि। हिन समय माया आहे तमो प्रधान, ईश्वर जो हथ छॾियो त असुर पकड़े वठंदा। अहिड़ा ॾाढा हलदे हलदे हथ छॾे ॾींदा आहिनि। समाचार ईंदो आहे इन्हनि खे क्रोध जो भूत मोह जो भूत पकड़े छॾियईं। मतलब असां बाबा जी ने रोज सुबुह जो असां परम धाम खां हेठि लहींदा आहियूं कर्म क्षेत्र में कर्म करण, पोइ रोज रात जो सम्झो असां वापसि बाबा वटि परम धाम में था वञूं। अगरि सॼे ॾींहं में असांखे क्रोध जो भूत, लोभ जो भूत, मोह जो भूत या कहिड़ी भी ॻाल्हि में असां फसी वियासीं ऐं रात जो असां ईअं न सम्झूं था, हुन ॻाल्हि खे सोचे सोचे सुम्हूं था, पोइ हिकु ॾींहुं ॿिए ॾींहुं पोइ जीअं त असां हुन माया जे हथ हली वियासीं। त बाबा चवंदा कि हिन समय माया तमो प्रधान आहे, ईश्वर जो हथ छॾियो त असुर पकड़े वठंदा। अहिड़ा ॾाढा हलदे हलदे हथ छॾे ॾींदा आहिनि। समाचार ईंदा आहिनि हिननि खे क्रोध जो भूत, मोह जो भूत पकड़े वठे। पहिरियों त नष्ट मोह ठाहिणो आहे, मोह हिक में रखणो आहे। कोई भी ॻाल्हि थिए बाबा ये ॻाल्हि थी वई, पंहिंजो असांजो कनेक्शन मथां न टुटणो खपे, इहा महिनत आहे। मोह जी जंजीरूं ॾाढी लॻल हूंदी आहिनि। हाणे हिक सां बुद्धि योग लॻाइणो आहे। जीअं मनुष्य भक्ति वेही कंदा आहिनि त बुद्धि धंधे तरफ़ हली वेंदी आहे भक्ति कंदे समय। हिते भी तव्हांजो ईअं थींदो आहे न, हलदे हलदे तव्हांखे ॿार यादि ईंदो, पति यादि ईंदो। बाप चवंदा आहिनि हिन जंजीरनि सां बुद्धि योग हटाए करे हिक खे यादि करो। असांजो ॿार भी शिव बाबा, असांजो पति भी शिव बाबा, असांजो सर्व संबंधी शिव बाबा, सर्व रस हुनखां अनुभव करो त बुद्धि योग हुन सां हटंदो। कुछ भी रोटी भी खाओ था त हुनजो टेस्ट वठी करे न खायो, बाबा खे यादि करे बाबा जी यादि में खाओ। त बाप चवंदा आहिनि हिन जंजीरनि सां बुद्धि योग हटाए हिक बाप खे यादि करो। अगरि अंत समय ॿियो कोई स्मृति आई त अंत काल जो पति सिमरे, पिछाड़ी में सिवाय शिव बाबा जी ॿियो कोई भी यादि न अचे। अहिड़ो अभ्यास विझणो आहे। सवेरे उथी करे बाप खे यादि करणो आहे, बाबा असां तव्हां वटि आया आहियूं, जरूर असां स्वर्ग जा मालिक थींदासीं। बाप ऐं वर्ते जो खे अर्थात अलफ ऐं बे खे यादि करणो। अलफ अल्लाह, बे बादशाही, आत्मा बिंदी आहे न। हिते मनुष्य टीको लॻाईंदा आहिनि त कोई बिंदी लॻाईंदा आहिनि, कोई लंबो तिलक लॻाईंदा आहिनि, कोई क्राउन मुआफिक लॻाईंदा आहिनि, कोई नंढो स्टार लॻाईंदा आहिनि, कोई हीरो लॻाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि तव्हां आत्मा आहियो, ॼाणदा आहियो स्टार मिसल आहे न। हुन आत्मा में सॼी ड्रामा जो रिकॉर्ड भरियल आहे। हाणे बाप फरमान कंदा आहिनि निरंतर मूंखे यादि करो ऐं सभिनि सां बुद्धि योग तोड़ो। ये लक्ष्य ॿियो कोई भी ॾेई न सघे। बाप चवंदा आहिनि तव्हांजे सिर ते जन जन्मांतर जा पाप आहिनि, उहे यादि जे सिवाय भस्म न थींदा। एवर हेल्दी थियण लाइ बाप खे यादि करणो आहे। बाप सां ई वरसो मिलंदो आहे न, एवर हेल्दी ऐं एवर वेल्दी पंज। बाबा चवंदा कि हाणे बाबा खे यादि करे असां छा ठाहिणो, असांखे एवर हेल्दी ऐं एवर वेल्दी। बाबा खे यादि कंदासीं त आत्मा पवित्र थींदी वेंदी, आत्मा विकार बुराइनि सां मुक्त थींदी वेंदी, त एवर हेल्दी थींदी वेंदी ऐं ज्ञान सां एवर वेल्दी थींदी।
हेल्थ वेल्थ आ त बाक़ी ॿियो छा खपे। हेल्थ आ, वेल्थ न आहे त मज़ो न आहे, वेल्थ आ हेल्थ न आहे त बि मज़ो न आहे। आत्मा खे पहिरियों बाप खे यादि करणो आहे त विक्रम विनाश थींदा ऐं 21 जन्म जे लाइ हेल्थ मिलंदी ऐं सुदर्शन चक्रधारी ठहींदा। आत्मा खे पहिरियों बाप खे यादि करणो आहे त विक्रम विनाश थींदा ऐं 21 जन्मनि जे लाइ हेल्थ मिलंदी ऐं सुदर्शन चक्रधारी ठहींदा त 21 जन्मनि जे लाइ वेल्थ मिलंदी असांखे। केतिरी सहज ॻाल्हि आहे। त 84 जन्म ईअं चक्कर लॻाया आहिनि। हाणे सभु खाक थी वेंदो त हुन सां दिलि छो लॻायूं। बाबा चवनि था हाणे सभु खाक थी वेंदो त हुन सां दिलि छो लॻायूं। दिलि हुन सां लॻायूं जो नई दुनिया जी बादशाही ॾियनि। आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहिनि न बाबा। हाणे हिन शरीर खे भुलिजी पंहिंजे खे अशरीरी सम्झी मुंहिंजे हिकु बाप खे यादि करो। ये शरीर तव्हांखे पाठ वॼाइण लाइ मिलियो आहे। सवेरे उथी करे ये सिमरन करणो खपे। साजन जो खाड़ी खां पार वठी वञण आयो आहे हुनखे यादि करणो आहे। बाक़ी ॿिया सभु विषय सागर में डुबोइण वारा आहिनि न। बाप आहे पार करण वारो, हुनखे खिवैया बागवान बि चइबो आहे न। ॾिस बाबा कॾहिं बागवान था ठही वञनि, कॾहिं कहिड़ो संबंध त बाबा जी मुरली सां रोज अहिड़ा पॉइंट करो। तव्हांखे काटन का फूल ठाहे करे स्वर्ग में भेजे ॾींदा आहिनि न बाबा बागवान। पोइ स्वर्ग में त कॾहिं दुख न ॾिसंदा, इन करे हुननि खे दुख हरता सुख हरता चइबो आहे। हर हर महादेव चईंदा आहिनि, शिव खे बि चईंदा आहिनि। ये आहे ब्रह्मा विष्णु शंकर जो बि बाप शिव बाबा। वो ई बाप 21 जन्मनि जे लाइ सुख जो वरसो ॾींदा आहिनि त उन्हनि खे यादि करणो आहे। हिन में खपे हिम्मत। बाबा चवनि था कि बाबा खे यादि करण में हिम्मत खपे। यादि कंदे कंदे थकी वेंदा आहिनि त हलण ई बंदि करे ॾींदा आहिनि। संग अहिड़ो मिली वेंदो आहे जो छॾे ॾींदा आहिनि। इन करे चइबो आहे संग तारे कुसंग बोरे। ॿाहिरि वञण सां कुसंग मिलंदो आहे त नशो उड़ी वेंदो आहे। कोई चईंदा आहिनि ब्रह्म कुमारी वटि वेंदव त जादू लॻी वेंदो, इन्हनि वटि न वञिणो आहे, परीक्षाऊं त ईंदियूं। ईअं ॾाढा हूंदा आहिनि जो 10 वर्ष रही करे पोइ संग दोष में अची वेंदा आहिनि। पांव हेठि उतरी वेंदो आहे त माया कचो खाई वठंदी आहे। ये बि निश्चय कंदा आहिनि कि बाप सां स्वर्ग जो वरसो जरूर मिलंदो। ये भी निश्चय कंदा आहिनि कि बाप सां स्वर्ग जो वरसो जरूर मिलंदो। पोइ बि माया वॾा तूफान ईंदा आहिनि। इहे युद्ध जो मैदान आहे न। अधु कलाक माया जो राज्य आहे। हाणे उन्हनि ते विजय पाइणी आहे। रावण खे जलाईंदा आहिनि, पोइ हिकु ॾींहुं ख़ुशी मनाईंदा। इहे सभु आर्टिफिशियल सुख आहे। रियल सुख मिलंदो आहे सुखधाम में। बाक़ी नर्क जो सुख आहे कागविष्का जे समान। स्वर्ग में तो सुख ही सुख आहे। तव्हां सुखधाम जे लाइ पुरुषार्थ था करो। बॉक्सिंग में कॾहिं माया जी जीत, कॾहिं ॿारनि जी जीत थींदी आहे। ये युद्ध राति ॾींहुं हलंदी रहंदी आहे। उस्ताद जो हाथ पूरो पकड़णो खपे। उस्ताद सर्वशक्तिवान समर्थ आहे। हथ छॾे ॾींदा पोइ सर्वशक्तिवान बि छा कंदव। हथ छॾे इहे वियो। इन करे कॾहिं बि बाबा जो हथ न छॾणो। स्टीमर जी ॻाल्हि आहे शास्त्रनि में। हाणे स्टीमर वञे थो न, बाक़ी थोरा ॾींहं आहिनि। वैकुंठ त साम्हूं ॾिखाए में ॾे थो। पिछाड़ी जे टाइम त घड़ी घड़ी वैकुंठ जा दृश्य ॾिसंदा रहंदासीं। जे शुरूआत में ॾाढा ॾिसंदा हुया न, पिछाड़ी में बि तव्हांखे ॾाढो साक्षात्कार थींदो। जो हिते हूंदा, जो हिम्मत सां हथ पकड़े करे रखंदा, उहो ई अंत समय इहे सभु ॾिसंदा। ॿार बाबा चईंदा न, ॿार बतलाइण लॻी पईंदा आहिनि। बाबा ये दासी ठहण वारी आहे, ये फलानी ठहण वारी आहे।
पोइ अफ़सोस कंदासीं दासी ठहींदासीं, महिनत न कई त ॿियो छा हाल थींदो। पोइ ॾाढो पछताइणो पवंदो। शुरूआत में तव्हां ॾाढो खेल पाल ॾिठो, गीत आहे न जो असां ॾिठो, जो असां ॾिठो अहिड़ो गीत आहे त जीअं समय नज़दीक ईंदो वेंदो सभु बदलाईंदा रहंदा, पोइ पढ़ाई बि न थी सघंदी। जॾहिं अंत रिज़ल्ट निकिरी वेंदी पोइ पढ़ाई बि न थी सघंदी। बाप चवंदा आहिनि तव्हांखे केतिरो सम्झायो त श्रीमत ते हलो, तव्हां श्रीमत ते न हलंदव त इहा हाल थींदव। हाणे कल्प कल्प इहो पद मिलंदो, इन करे बाबा चवंदा आहिनि पंहिंजो पुरुषार्थ कंदा रहो, माता पिता खे फॉलो करो। कई कपूत ॿार बि हूंदा आहिनि, माया जे वश थी तंग कंदा आहिनि, पोइ ॾाढो भारी सजा खाईंदा आहिनि, पद बि भ्रष्ट थी वेंदी आहे। सजाइन जो बि ॿारनि साक्षात्कार कयो आहे न। दुनिया में आहे आसुरी संग ऐं हिते आहे ईश्वरीय संग। दुनिया में आहे आसुरी संग ऐं हिते आहे ईश्वरीय संग। बाबा सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। पोइ हीअं कोई चई न सघे कि असांखे त पतो ई न हुयो त बाबा जी संग असांखे रहणो आहे। विनाश जे समय मनुष्य ॾाढा त्राई करण लॻी पवंदा आहिनि। तव्हां ॾाढा साक्षात्कार कंदा रहंदा आहियो। विनाश जे समय मनुष्य ॾाढा त्राई करण लॻी वेंदा आहिनि। तव्हां हिते असां ॾाढा साक्षात्कार कंदासीं। मरुआ मौत मलुक जो शिकार, असां फरिश्तो ठही वेंदासीं। हिन प्रकार सां तव्हां डांस कंदा रहंदव, मतिलबु होॾे विनाश थींदो रहंदो लेकिन असां फरिश्तो थी वेंदासीं त असां डांस कंदा रहंदासीं। तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो कि विनाश खां पोइ असांजा महल कीअं ठहींदा, जो जीता रहंदा उहो सभु ॾिसंदा। बाप ते ठही करे पोइ अगरि फारकती ॾिनी त ॾिसो त ॾिसी थोरी सघंदा, भई अंत जो सीन के ॾिसी सघंदा। बाबा चवंदा न अंत में ॾाढी सीन सिनेरियूं ॾेखारींदा, ॾाढो कुझु ॾिसंदा, त उहो केरु ॾिसी सघंदो जो हाणे बाबा जो ठही करे बाबा जो हथ पकड़े बाबा जे कार्य में मददगार आहे। छा मीठी मीठी सिकी लॻे 5000 वर्ष पोइ वरी खां अची करे मिले हुए ॿारनि प्रति नंबरवार पुरुषार्थ अनुसार यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार समृत बाप जो हथ पकड़े करे रखणो आहे। हिकु बाप सां ई दिलि लॻाइणी आहे। सवेरे उथी करे यादि में वेहणो आहे। समृत बाप जो हथ पकड़े करे रखणो आहे। हिकु बाप सां दिलि लॻाइणी आहे। सवेरे उथी करे यादि में वेहणो आहे। ॿियो आहे संग दोष सां पंहिंजी संभाल करणी आहे। कुसंग में अची करे कॾहिं बि बाबा खे ऐं बाबा जी पढ़ाई खे न छॾणो। कुझु बि थी वञे रोज़ असांखे बाबा खे यादि करणो आहे। मुरली ज़रूर पढ़णी आहे, ॿुधणी आहे। हुनमें असां ॿुधंदासीं तॾहिं असांखे श्रीमत मिलंदी। वरदाना खुशी जी गोली व इंजेक्शन द्वारा स्वयं जी दवाई स्वयं करण वारा नॉलेजफुल ठहो। बाबा चवनि था ब्रह्मण ॿार पंहिंजी बीमारी जी दवाई स्वयं ही करे सघंदा आहिनि। खुशी जी खुराक सेकंड में असर करण वारी दवाई आहे। खुशी जी खुराक सेकंड में असर करण वारी दवाई आहे। जीअं डॉक्टर्स पावरफुल इंजेक्शन लॻाए ॾींदा आहिनि त चेंज थी वेंदो आहे। ईअं ब्रह्मण स्वयं खे खुशी जी गोली ॾियनि व खुशी जो इंजेक्शन लॻाए ॾियनि त बीमारी जो रूप बदिली वेंदो आहे। कोई भी मन में ॻाल्हि हुजे लेकिन असां कोई हिकु खुशी जी ॻाल्हि यादि करो। असांजे लाइ त सभिनि खां वॾी खुशी जी ॻाल्हि आहे कि बाबा आया आहिनि। नॉलेज जी लाइट माइंड शरीर खे बि हलाइण में ॾाढी मदद ॾींदी आहे। नॉलेज जी लाइट माइंड शरीर खे बि हलाइण में, मतिलबु असांखे जीअं जीअं ज्ञान ईंदो वेंदो न त असांखे शरीर खे बि जीअं आहे जिन कोई बीमारी खाइण पीअण छा करूं छा न,
त हुनमें भी ॾाढी मदद मिलदी आहे। कोई बीमारी ईंदी आहे त इहा भी बुद्धि खे रेस्ट ॾियण जो साधन। कोई बीमारी ईंदी आहे त हुन समय असां हिकु बाबा खे ई यादि कंदा रहूं। बीमारी न हूंदी आहे त सेवा करणी पवंदी आहे, लेकिन सम्झो बीमारी आई त बि असां जेको भी आहे उहो त कर्म भोग भुगता ई था, लेकिन असां बुद्धि द्वारा बाबा खे यादि कंदा रहूं त इहे बुद्धि खे रेस्ट ॾियण जो साधन आहे। स्लोगन आहे, जो मन जी एकाग्रता द्वारा सर्व सिद्धियूं प्राप्त करे वठंदा आहिनि उहे ई सिद्धि स्वरूप हूंदा आहिनि। त जॾहिं मन खे बाबा वटि एकाग्र कंदासीं त बुद्धि जो बाबा सां कनेक्शन थींदो ऐं बुद्धि में सर्व शक्तियूं गुण ज्ञान अची वेंदो। त सम्झ बुद्धि में हर श्रीमत हूंदी, बाबा जहिड़ा संस्कार थींदा वेंदा, त असांखे सहज ई जीवन में सिद्धि प्राप्त थी वेंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।